लालू रैंक मां रिपोर्ट आशिक अली मुगेरी जी रिपोर्ट मुताबिक़ लालू रैंक मां यूसी आबाद जे चेयरमैन आमिर अली कलोड़ जे करप्शन ख़िलाफ़ वार्ड नंबर 2 जे ॻोठाणनि वॾनि तोड़े नंढनि ॿारनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो करे यूसी आबाद जे चेयरमैन ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त बल्दियाती इलेक्शन खां पोइ यूसी आबाद जो चेयरमैन आमिर अली कलोड़ो हर महीने ईंदड़ बजट गिड़काए वञे थो। ख़बर मुजिबि लालू रैंक भरिसां यूसी आबाद जे यूसी चूंडियल चेयरमैन पंहिंजे वार्डनि में को बि कमुकार नाहे करायो, जंहिं ख़िलाफ़ यूसी आबाद जे वार्ड नंबर 2 जे मुख़्तलिफ़ ॻोठाणनि जंहिंमें ॻोठ मुराद अली मुगेरी, ॻोठ थेबा, न्यू अलमदीना कॉलोनी, कायम खान मुगेरी जे ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो करे यूसी आबाद जे चेयरमैन आमिर अली कल्होड़, वाइस चेयरमैन यूसी सेक्रेटरी ख़िलाफ़ सख़्त नारेबादी कई। एहतजाजी अॻवानी कंदड़ साफ़िन राणो खान मुगेरी, बबलू मुगेरी, खादिम अली सरवर, गुलाम हुसैन मुगेरी, दीन मोहम्मद सुमरो, गामण मुगेरी, शाहनवाज़ खोसो, ख़ादिम हासिलो ऐं ॿियनि चयो त असीं यूसी चेयरमैन आमिर अली कल्होड़ ते एतमाद कंदे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कयो। हींअर फ़ोन ते ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। यूसी आबाद जो चेयरमैन हिकु बासर माण्हू आहे। एहतजाज करण ते असांखे धमकियूं ॾेई रहियो आहे। ॻोठाणनि मीडिया आॾो दाहींदे चयो त वार्ड नंबर 2 में 7 ॻोठ अचनि था, जंहिंजो नालियूं गंदगी सबबि भरिजी वञण करे रास टुटी पवण ऐं घिटियुनि में गंद कचिरो ऐं नालियुनि जे रिपेयर कराइण लाइ ॿियो सफ़ाई सुथराई असीं ॻोठाणनि पंहिंजे मदद पाण तहत कयूं था। यूसी आबाद जो को बि सफ़ाई और अमलो नाहे, जॾहिं त चेयरमैन साहब कागज़ी कार्रवाई करे हर महीने ईंदड़ बजट वाइस चेयरमैन ऐं सेक्रेटरी सां मिली भगत करे हड़प करण लॻो। वार्ड नंबर 2 जे काउंसलरनि सां बि गैर इख़लाक़ी ॿोली इस्तेमाल पियो करे। ॻोठाणनि FIA, एंटी करप्शन, नेब समेत आला इदारनि खे अपील कई आहे त फौरन नोटिस वठी चेयरमैन जे करप्शन ख़िलाफ़ कार्रवाई करे ॻोठाणनि खे रिलीफ ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।